खाबीदुर जो अगुणो शागिर्द अगवान कामरेड वज़ीर लाखो 66 वरनि जी ॼमार में दिल जो दौरो पवण करे हैदराबाद में लाॾाणो करे वियो। मरहूम कामरेड वज़ीर लाखो जी तबियत ख़राब थियण करे खेस अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते डॉक्टर दिल जो दौरो पवण करे फौत थियण जी तस्दीक कई। मरहूम वज़ीर लाखो संजोरो भरिसां हिकु नंढड़े ॻोठ धणी बख़्श लाखो जो रहवासी हो। हिन शहदादपुर मां शागिर्द सियासत जी शुरूआत कई। हिन वक़्तु हू हैदराबाद हाई कोर्ट बिल्डिंग भरिसां हिकु क्वार्टर में रहंदड़ हो। कामरेड वज़ीर लाखो पंहिंजे सियासी सफ़र जी शुरूआत खाबीदुर जी शागिर्द तंज़ीम DSF खां कई, जंहिंखां पोइ हू खाबीदुर जे सियासत में सरगर्म रहियो। कामरेड वज़ीर लाखो कामरेड जाम साकीअ सां बि तमामु घणो वेझो रहियो। हिन वक़्तु हू इंसानी हक़नि जे हिकु सरगर्म कारकुन तौरु सरगर्म हो। इंसानी हक़नि जे मसइलनि ते थींदड़ एहतियातनि में शामिल थींदो रहंदो हो। वज़ीर लाखे जी अहमियत इहा आहे त सांगड़ ज़िले जहिड़े झंग मां जिते जागीदारी ऐं पीराणो माहौल, उन माहौल मां निकिरी हैदराबाद जे सिंधु किनारे पंहिंजे ॿारनि खे इस्टेब्लिश करणु, उन्हनि खे कंहिं मक़ाम ते पहुचाइण, ऐं उन खां पोइ जेको आहे जमहूरियत जे हवाले सां तरक़ी पसंदि सोचनि जे हवाले सां हिन इलाइक़े में आगाही ॾियण जे हवाले सां न रुॻो हिन इलाइक़े पर पूरे सिंध सां हू वाबस्ता रहियो। ऐं वज़ीर लाखो सची ॻाल्हि आहे हिकिड़े दौर जी पुॼाणी थी आहे। ॾुख खे कीअं बयानु करे सघिजे थो त उन जे लाइ मूं वटि लफ़्ज़ ई कोन्हनि, छो त हिकिड़ो माण्हू जॾहिं वञे थो त हिकिड़ी ख़लश रहिजी थी वञे थी, यार हिन मौक़े ते हिन तकलीफ़ वारी घड़ी में मां हुन सां गॾु हुजां। अनेक असीं दोस्त हुआसीं, कॾहिं बि ज़िक्र न कयो त भई को मूंखे हार्ट जो प्रॉब्लम आहे या अहिड़ो को मसइलो आहे। हिकिड़ो नॉर्मल इंसानु हुयो ऐं हिकिड़ी माना घणनि दोस्तनि में रहण वारो माण्हू हुयो ऐं दोस्तनि जो दोस्त हुयो। अॼु जे दौर में अहिड़नि बेलोस ऐं बहादुर जेके कारकुन आहिनि, उन्हनि जी सिंध खे अशद ज़रूरत आहे। संदुसि लाॾाणे सां हिकिड़े इंतिहाई क़ीमती साथी खां ऐं हिकिड़े प्यारे साथीअ खां, हिकिड़े बहादुर दोस्त खां असां महरूम थी विया आहियूं। वज़ीर लाखो असांजो कामरेड दर हक़ीक़त असांजी टही जो, छो त यूनिवर्सिटी में गॾु हुआसीं, असांजी टही जो हिकु उहो दोस्त हो शहर में रहंदड़, आहियूं सभु ॿाराड़ी जा, पर हू कामरेड पढ़ियल लिखियल माण्हू हूंदे बि ॼण त हू सिंधी रिवायतुनि जो अमीन हो। संदसि दस्तरखान, संदसि ओताक, वटसि कचहरियूं, ऐं कचहरियुनि में वरी उहा बि न त ईअं मड़ई सड़ई का कचहरी, पर अॼु जे पॉलिटिकल इशूज़ ते, समाजी इशूज़ ते, मुल्क जी सियासत ते, सिंध जी सूरत हाल ते, सिंध जे मुस्तक़बिल ते, ऐं ईअं तमामु घणा दोस्त हिते ईंदा हुआसीं। नाले जो त वज़ीर हो, पर पंहिंजी तबियत में ॼणो त अवामी बादशाह ऐं सुल्तान मूंखे लॻंदो हो। तव्हां ॾिसो हुनजो मुंहुं मांडरे में मक़सदु आहे त अजरक जो जॾहिं पटको वधंदो हो त सिंधी सक़ाफ़त जो ओजाण लिखिबो। वरी जॾहिं कंहिं कचहरी ऐं महफ़िल में वेंदो हो त तव्हांखे ॼणो को काबू ख़ान पुरुष लॻंदो। वरी का जदोजहद हूंदी, उन में सॾु थींदो, इहो न ॾिसंदो त कपिड़े लटे जो ख़्यालु असां कंदा आहियूं, क्लास रखंदा आहियूं, पर हू हिकिड़ो मुकमिल तरह पुरित क्लास जो माण्हू हो जेको क्लास लेस हो, हुन क्लास खे मञींदो हो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।